नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठठे में ख़बर ॾींदा हलूं त क़ौमी अवामी तहरीक जे मोहब्बत सिंध बेदारी मार्च जो ठठे में शानदार इस्तक़बाल गुलनि जी वर्खा मुख़्तलिफ़ सियासी समाजी धुरियुनि ऐं तंज़ीमनि पारां अयाज़ लतीफ़ पलेजी जी अॻुवाणी में पहुतल मार्च जे काफ़िले जो इस्तक़बाल कयो वियो। सरकी चौक खां ठठे जे मेन रक्षा स्टॉप ताईं एहतिजाज पैदल मार्च करे धरणो हयो वियो। सॼी सिंध हुक्मरान जी ग़लत पॉलिसियुनि ऐं फ़ैसिलनि ख़िलाफ़ ॿाहिरि निकिरी आई आहे। अॼु मूंखे ॿी सिंध नज़र अचे पई। मुख़्तलिफ़ सिंध बेदारी मार्च जे सॼे सिंध में भरपूर आजियां करे सिंधी अवाम ऐं मुख़्तलिफ़ पार्टियुनि तहसीब वारी पॉलिसी खे रद्द करे छॾियो आहे। इमरान ख़ान सिंध मुतहद थी पई आहे। अवां खे सिंध बलूचिस्तान जे ॿेटनि ते कब्ज़ो करणु न ॾींदासीं। अवां जे अहिड़े मंसूबे खे नाकाम बणाईंदासीं। सिंध जी वहदत कारूंजर ते कब्ज़ो ऐं कराची खिलगार खे बि नाकाम बणाईंदासीं। कराची ऐं सिंध जे फ़िलसफ़े ज़रिए सिंध खे विरहाइण वारी साज़िश खे बि रद्द करियूं था। सॼी सिंध हिकु आहे। कराची सिंध जी दिलि आहे। सिंध जे टुकड़े टुकड़े जी हिफ़ाज़त कंदासीं। असां पंहिंजी धरती जे हिकु चीच ते बि कब्ज़ो बर्दाश्त न कंदासीं। सिंध जी नियाणियुनि ॿारनि खे तहफ़्फ़ुज़ ॾियारियो वञे ऐं ला क़ानूनियत खे ख़त्म कयो वञे। मज़ीद खबरों और तफ़सीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।